नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार और मैं यहाँ संझा सैयद अल्लाह से हेडलाइंस तरफ। पेट्रोल मांगो करे पैसो घर नथा खणी वञूं। पहिरियों हदफ़ मुल्क के श्रीलंका जहिड़ो बणजण खां बचाइणो आहे। ॾुखियनि फ़ैसिलनि खां सवाइ को ऑप्शन न हो। पाकिस्तान हिन वक़्तु ॾुखिये तरीन दौर मां गुज़री रहियो आहे। IMF असां मां ख़ुशि न आहे। हुकूमत खे वधीक ॾुखिया फ़ैसिला करणा पवंदा। सरकारी मुलाज़िमनि जी कारकर्दगी जे बुनियाद ते उन्हनि जी पघार में 15% वाध कई। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल जी पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस हिन चवणु आहे त 1100 अरब रुपया बिजली जी मद में सब्सिडी ॾिनी, यानी 16 रुपया फ़ी यूनिट बिजली ते सब्सिडी ॾेई रहिया आहियूं। गैस ऐं पावर सेक्टर जी सब्सिडी ख़तमु कई आहे। वफ़ाक़ी बजट में 459 अरब रुपया खसारे खे मुंहुं ॾियूं पिया। बिजली जी क़ीमतुनि जो तयन करण वारो निज़ाम ख़राबु आहे। ट्रांसमिशन ऐं डिस्ट्रीब्यूशन में ख़राबियूं आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे दुरुस्त न कयो वियो त मुल्क जो ॿेड़ो ॿुॾी वेंदो। मुल्की मईशत एतिरो बार बर्दाश्त नथी करे सघे। 25 लख दुकानदारनि खे टैक्स नेट में शामिल कंदासीं। दुकानदारनि ते मामूली टैक्स लागू करे रहिया आहियूं। जेके शयूं रहिजी वियूं आहिनि उहे बजट में शामिल कंदासीं। बजट में ईंदड़ 15 ॾींहनि में कुझु नंढियूं तब्दीलियूं थींदियूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे त नथो लॻे त आलमी मार्केट में पेट्रोल जा अघ घटि थींदा। PDL जी टैक्स लॻंदी त महांगाई में वधीक इज़ाफ़ो थींदो। पेट्रोल महांगो थींदो त पैसा क़ौम ते ख़र्च कंदासीं। फ़ौज जी बजट में बि लिखत में मौजूदु आहे। का शइ न पिया लिकायूं। असांजी कोशिशि आहे त अमीर माण्हुनि जो हिसो मुल्क खे ॾुखियाईनि मां कढण में इस्तेमालु कजे। कंपनियुनि खे निजकारी ॾांहुं वठी वञणु वज़ीर आज़म जो अज़म आहे। निजकारी कमीशन तरफ़ां जिन कंपनियुनि खे रेडी फॉर सेल रखियो वियो उहो कमु मुकमल थींदो। शहबाज़ हुकूमत अवाम लाइ टाइम बम लॻाए छॾियो आहे। हिकु भेरो ॿीहर महांगाई जो तूफ़ान ईंदो। ईंदड़ महीने पेट्रोल 300 खां 310 रुपया लीटर ताईं पहुची वेंदो। जुलाई महीने में बिजली जी लोड शेडिंग में वधीक इज़ाफ़ो थींदो। बिजली अचे ई नथी। मथां वरी बिजली जी क़ीमत में फ़ी यूनिट 39 खां 43 रुपयनि ताईं महांगाई करे रहिया आहिनि। इकनॉमिक सर्वे पढ़ी वठो त ही कंहिंखे बेवकूफ़ बणाए रहिया आहिनि। नाणे वारे अॻूणे वज़ीर शौकत तरीन उमर अयूब जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदन चवणु आहे त हिन वक़्तु महांगाई 12.4% आहे, जेका अॻिते वधी 25 खां 30% ताईं पहुची वेंदी। लाहौर जी स्पेशल सेंट्रल कोर्ट मनी लॉन्ड्रिंग केस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज ऐं ॿियनि जवाबदारनि जी उबूरी ज़मानत में वधीक 7 ॾींहनि जी वाद करे छॾी। अदालत जो शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज खे 10 लख रुपयनि जा मचलका जमा कराइण जो हुकुम। शरीक जवाबदारनि खे 2 लख रुपयनि जा मचलका जमा कराइण जो हुकुम ॾिनो वियो। पीपल्स पार्टी जो सेनेटर डॉक्टर सिकंदर मेंद्रो लाडाणो करे वियो। डॉक्टर सिकंदर मेंद्रो काफ़ी अरसे खां गुर्दे जी कैंसर में मुब्तला हो ऐं हू अमेरिका जे अस्पताल में इलाज हेठि हो। डॉक्टर सिकंदर मेंद्रो जो मड़ अंगारे ते पाकिस्तान पहुचायो वेंदो। बदीन ज़िले सां तालुक़ रखंदड़ सिकंदर मेंद्रो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो वेझो साथी पीपल्स पार्टी जो बानी कारकुन पिणु हो। डॉक्टर सिकंदर मेंद्रो जे लाॾाणे ते PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर सैयद मुरादली शाह, वक़्ती गवर्नर आगा सिराज दुरानी, वफ़ाक़ी वज़ीर शाहज़िया मरीज़, सेनेटर निसार खोड़ो, सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख पारां ॾुख जो इज़हार। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान जी लाहौर में मुस्लिम लीग काफ जे सरबराह चौधरी शुजात हुसैन सां मुलाक़ात। मुल्क जी सलामती ऐं तरक़ी लाइ गॾिजी अॻिते वधण ते इतफ़ाक़। मुलाक़ात में मुल्क जी सियासी सूरत हाल खां सवाइ नई हुकूमत तरफ़ां पेश कयल बजट ते बि ॻाल्हि ॿोल कई वई। मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त क़ौमी हुकूमत पारां अवाम खे पेश ईंदड़ मसइला हल करण लाइ सबूरा वसीला ख़ुदि बांधा वेंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी तजवीज़ ते क़ौमी असम्बली जे इजलास में नामूसे रसूल
रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मामले ते बहस कराइण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बीजेपी अॻवाननि जे बयाननि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो आहे त दुनिया जे सिवा अरब मुसलमाननि जे दिलि जो खून कयो वियो, जंहिं ते मुसलमान सरापा एहतिजाज बणियल आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां असांजी अक़ीदत ऐं मोहबत जे उन अहम ऐं नाज़ुक मामले ते ऐवान में बहस करायो वञे ऐं भारत में थियल हिन मज़म्मत जोॻे वाक़े ख़िलाफ़ ऐवान ठहराव मंज़ूर करे। IG सिंध के हुक्म ते ॾोही कार्रवाइनि में मुलविस पुलिस अमलदारनि ऐं अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई। SSP हैदराबाद में 63 पुलिस अमलदारनि ऐं अहलकारनि खे उहिदनि तां हटाए छॾियो। हटायलनि में हैदराबाद ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जा SHO, सब इंस्पेक्टर्स ऐं सिपाही शामिल। सिंध जे टिनी बैराजनि में पाणी जी खोट 58 सैकड़ो ताईं पहुची वई। गुड्डू बैराज वटि 79 सैकड़ो, सखर वटि 42 ऐं कोटड़ी बैराज वटि 67 सैकड़ो पाणी जी खोट रिकॉर्ड। गुड्डू बैराज वटि पाणी जो मथाऊं वेकिरो 62,088 क्यूसेक ऐं हेठाऊं वेकिरो 52,576 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि मथाऊं वेकिरो 52,006 ऐं हेठाऊं वेकिरो 19,060 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि मथाऊं वेकिरो 10,325 क्यूसेक ऐं हेठाऊं वेकिरो 120 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। टनोलायर में पुलिस हिरासत में फौत थी वियल पीरसन खुदाबख्श ख़ासकेली जे वारस जो कराची मीरपुर ख़ास रोड ते लाश रखी धरणो। वारसत मूजिब पुलिस चौकी इंचार्ज खुदाबख्श के बिना जवाज़ लॉकअप कयो, जिते तबियत ख़राब थियण ते पुलिस खेसि अस्पताल छॾे वई हुई। पुलिस अमलदारनि जूं एहतिजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं। चौकी इंचार्ज ते केस दाख़िल करण जी ख़ातिरी खां पोइ धरणो ख़त्म कयो वियो। सॻियूं भरिसां कच्छ जे मंगी पाणी थाणे जी हद में चना ऐं मंगी बिरादरी ॿिनि धुरियुनि में ज़मीनी तकरार तां ॿीहर कर खंयो। ॿिन्ही धुरियुनि जे हथियारबंदनि जी हिक ॿिए मथां फायरिंग गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो। मक़तूल जी सुञाणप गुलबहार सियाल तौर थी। इलाइक़े में दहकाव। दादू शहर जी मारवी कॉलोनी में पीरसन जो लाश हथायो। पुलिस लाश सिविल अस्पताल मुंतकिल करे छॾियो। फौती जी सुञाणप सीता जे ॻोठ रामण वासी गुल हसन तौर थी। जाती में प्राइमरी स्कूल भरिसां पीरसन जो लाश हथायो। फौती जी सुञाणप ॻोठ मामू मल्हा वासी अमीन मल्हा तौर थी। डहरकी बाईपास भरिसां पाणी जी ढंढ में नीगर ॿुॾी फौत थी वियो। नीगर सब्ज़ल गोलाचो माल चारींदे पेर तिरकण सबबि ॿुॾी फौत थियो। लाड़काणे शहर जे वलीद पाड़े में हथियारबंदनि जी फायरिंग में शागिर्द सख़्त ज़ख़्मी। फायरिंग में ज़ख़्मी थियल सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्द आकाश अली भट्टी खे ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो। रोहिड़ी वेझो ठघाटी ऐं मंगरियो बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में ज़मीनी तकरार तां झेड़ो गोली लॻण सबबि 4 ॼणा ज़ख़्मी। इलाइक़े में दहकाव। मीरपुर साकरो भरिसां ॻोठ जाड़ो ख़ान डावड़ियो में ॿिनि धुरियुनि में घटी जी लंघ तां झेड़ो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी। नसीराबाद भरिसां ॻोठ जाड़ा बाहुचा में कबूतरनि जी शर तां झेड़े में क़तल थियल नौजवान जे खून जो निबेरो। मक़तूल आबिद बाहुचो जे खून जो निबेरो JUI अॻवाननि जी सरपंची में थियो। मक़तूल नौजवान जे खून जा भाउ 2,500 तोला चांदी मुक़रर कई वई। जवाबदार मुशाहिद बाहुचो नौजवान आबिद खे कबूतरनि जे शर तां छुरा आणी क़तल कयो हो। पीर जो ॻोठ वेझो टंडोमसी बाईपास वटि क़ौमी शाहराह ते कार कल्टी। पीरसन औरत फौत। 4 औरतुनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी। 60 मील वेझो ॻोठ सुल्तान मरी वटि तेज़ रफ़्तार ट्रॉलर ऐं मोटरसाइकिल में टक्कर। 1 ॼणो फौत। फौती जी सुञाणप गुलाम रसूल फुल तौर थी। पुलिस ट्रॉलर खे तहवील में वठी ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो।
मीरपुर माथिले भरिसां मसूआ मां पीरसन औरत जो लाश उठायो, पुलिस लाश अस्पताल मुंतकिल कयो। सरहद भरिसां वागनेमा मुबैना तौर अगवा थी वियल ॻोठाणो ड्रामाई अंदाज़ में बाज़ियाब। अगवा थी वियल अब्दुल मजीद शेख सीपेक पुल भरिसां हथायो, वारसन में ख़ुशी जी लहर।